अस्सलाम वालेकुम। सुपर 30 न्यूज़ संगत माया फौज़ एजाज हाज़िर आहिनि वक्त जूं सुपर 30 न्यूज़। कंदकोट में ॻोठ बगे सब्ज़ोई में रॉकेट लॉन्चर जो गोलो फाटण सबब 7 ॼणा माची विया। रिपोर्ट मूजिब 12 घर ॿाहिरां पियल लॉन्चर जे गोले खे पत्थर हणी रहिया हुआ त गोलो फाटी पियो। सब्ज़ोई धुर जो चवणु आहे त सावंद संदराणी तकरार तां झेड़े दौरान रॉकेट लॉन्चर फायर थिया हुआ, जंहिं मां हिकु गोलो न फाटो। एसएसपी रोहिल खोसो जो चवणु आहे त ॿारनि खे ज़मीन मां गोलो हथ आयो, जेको घर खणी विया गोले खे पत्थर हणी रहिया हुआ त फाटी पियो। सिंध जे निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर पारां कंदकोट में रॉकेट लॉन्चर वाक़िए जो नोटिस वठंदे आईजी सिंध खां रिपोर्ट तलब करे वरितो। रिपोर्ट मूजिब निगरां वॾे वज़ीर जो चवणु आहे त छा हथियार जी खेप स्मगलिंग थी रही या ॾोहारियुनि जा सहूलियतकार मौजूद आहिनि। रॉकेट लॉन्चर कीअं फाटो, जंहिंसां एतिरो जानी नुक़सान थियो, तफ़सीली रिपोर्ट ॾिनी वञे। सिंध हाई कोर्ट 2 छोकिरनि समेत 14 गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। अदालत पारां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति अघ भराई न थियण ते कावड़ जो इज़हार कयो वियो। आईजी सिंध घरू खाते जे आईटीज़ ऐं ॿियनि धुरियुनि खां रिपोर्ट तलब कई वई। अदालत पारां गुम थियल माण्हुनि जा नवां केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो। लकी गुलाम शाह वासी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शिकारपुर जो डायरेक्टर मुल्तान रोड ते हादसे में ज़ख़्मी थियण बाद अॼु अस्पताल में फोत थी वियो। लकी गुलाम शाह वासी शाहनवाज़ अहमद मेमण मुल्तान जे नश्तर अस्पताल में दम धणी हवाले कयो। संदसि मढ़ वारसनि हवाले कयो वियो। वाक़िए बाद घर में कोहराम मची वियो। कराची में एएनएफ पुलिस पारां मंशियात स्मगलिंग कंदड़नि खिलाफ़ कार्रवाइयूं। 4 जवाबदार मंशियात समेत गिरफ़्तार करण जी दावा कई। एएफएफ तर्जमान मूजिब जवाबदारनि खां 118 किलोग्राम खां वधीक मंशियात हथ करे खेनि लाकअप हवाले कयो वियो आहे। कंदकोट में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई दौरान पीपी तालके सदर महबूब उर्फ ॾाॾो जखराणी खे गिरफ़्तार कयो वियो। हफ़ीज़ मलिक जे रिपोर्ट मूजिब वारसनि ॿुधायो त महबूब जखराणी खे बिना जवाज़ गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़िए जी जांच कराई वञे। कराची जे मलीर ज़िले इंतिज़ामिया पारां खोखरा पार में छापो हणी ज़ख़ीरो कयल खंड जूं 12,000 थैलियूं हथ कयूं वयूं। रिपोर्ट मूजिब अमलदार ॿुधायो त हथ कयल खंड सस्ते अघ में शहरनि खे विकिरो करे छॾी आहे। ओबावड़े में पीरसन औरत खे लखपुर माइनर में ॿोड़े क़त्ल करण जो केस दाख़िल कयो वियो। हबीब चाचड़ जी रिपोर्ट मूजिब मक़तूल सलमा महर जो क़त्ल केस संदसि वेगे पुट ऐं ॾेरनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में रफ़ीक, शब्बू, बादल महर ऐं अलाह बचायो खे नामज़द कयो वियो। वाज़े रहे त 2 ॾींहं अॻु आधीअ बंगले वेझो औरत खे ॿोड़े घुटा ॾेई लाश कफन ऐं गुसल बिना दफ़नायो वियो। गंबट भरिसां ठरी मीरवा में क़त्ल थियल नीगर जे केस में जवाबदार जी ज़मानत रद्द कई वई। मुमताज़ मेमण जी रिपोर्ट मूजिब पुलिस ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार सत्तार शर खे मौक़े ते गिरफ़्तार करे वरितो। 2 महीना अॻु इलाहाबाद में 7 वरियनि जे तारिक शर खे तशद्दुद बाद क़त्ल करे लाश वाह में लोढ़ियो वियो हो, जेका बाद में रुठल ज़ाल न पहुचण ते नौजवान पाण मथां बंदूक जो फायर करे छॾियो। खेसि गढ़ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हुज़ूर बख़्श मुगेरे जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त नौजवान ज़ाल जे न पहुचण सबबि मथां फायर करे आपघात जी कोशिश कई। खेसि फौरी तौर तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रोड़ी में सीपेक वेझो नेशनल हाईवे ते 2 कोचिन में टक्कर सबबि 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खेनि तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रिपोर्ट मूजिब हादसे में 2 कोचनि जा ड्राइवर सदाम खान न्याज़ी ऐं नज़ाकत बि ज़ख़्मी थिया। ईदी रज़ाकारनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिब मुसाफ़िर मामूली ज़ख़्मी थिया आहिनि। वाक़िए जी जांच करियूं पिया। फुलजी स्टेशन भरिसां मेणिया मोरी वटि कोच कल्टी थियण सबबि औरत समेत 10 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। फराज़ अहमद जमाली जी रिपोर्ट मूजिब कोच दादू वञी रही हुई त साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल खे बचाईंदे कल्टी थी पई, जंहिं सबबि सदोरी जोगी, शुएब आरई, साकिब अली सोलंगी, सरवर भट्टी, फरीद आरइन ऐं ॿिया ज़ख़्मी थिया। खेनि फौरी तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
कोटड़ी इंडस्ट्रियल ज़ोन जे ख़ानगी फैक्ट्री जे पोरियतनि पारां बरतरफ़ीअ ख़िलाफ़ फैक्ट्री जे मुख्य गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एजाज़ मुग़ल जी रिपोर्ट मूजिबि मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त 7 सालनि खां कमु करे रहिया हुआसीं। 50 मज़दूरनि खे बिना जवाज़ मुअत्तल कयो वियो आहे। गोसपुर में दुरानी महर जे कचे वारे इलाक़े में पुराणे तकरार तां फायरिंग सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। समी बिजाराणी जी रिपोर्ट मूजिबि जागीराणी बिरादरी जे 2 धुरनि में तकरार तां फायरिंग में साईं दाद उर्फ़ सोनू जागीराणी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाक़े में ख़ौफ़ पकड़ियल आहे। मटियारी भरिसां यूसी उडेरोलाल विलेज जो वाइस चेयरमैन मंशियात समेत गिरफ़्तार कयो वियो। फरहान शेख जी रिपोर्ट मूजिबि पुलिस ॿुधाए त यूसी उडेरोलाल विलेज जे वाइस चेयरमैन यामीन राजपूत ऐं संदसि भाइटे मुज़मिल खे वॾी मिक़दार में माए ऐं गुटके समेत गिरफ़्तार कयो आहे। संदनि ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। गंबट जी अदालत में फातिमा फरड़ो केस में गिरफ़्तार हिना शाह रिमांड लाइ पेश, जंहिं दौरान हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया। मुमताज़ मेमण जी रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल ॾींहुं हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी हुई। ठटे लॻ ब्रांच मोरी वटां नौजवान तनवीर सरवाण केबी फीडर वाह में मुबैना तौर टपो ॾे आपघात कयो। मक़ामी टोबन लाश हथ करे वरितो। रहमतुल्ला चिटो जी रिपोर्ट मूजिबि वारसनि ॿुधाए त नौजवान ज़हनी दबाव जो शिकार हो। ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे, जंहिं बाद घर में कोहराम अची वियो। कादरपुर भरिसां ॻोठ हासीजा महर खान में 18 वरियनि जी नौशाद महर जो गोली लॻल लाश हथायो। अब्दुल रशीद भुट्टो जी रिपोर्ट मूजिबि पुलिस लाश तहवील में वठी इस्पताल मुंतक़िल कयो। इलाक़े में नौजवान पारां आपघात करण जा चोॿोल आहिनि। ठुल में फोरनाथा मज़ाहमत ते क़त्ल थियल नौजवान हाफ़िज़ मोज़म नुनैर जे जाबदार जी गिरफ़्तारी लाइ लॻल धरणो जारी। यासिर कुंडराणी जी रिपोर्ट मूजिबि मुज़ाहिरनि जो चवणु आहे त 7 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी। आला इख़्तियारनि पारां नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जुंगल भरिसां पुलिस जी कार्रवाई दौरान मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा। रिपोर्ट मूजिबि पुलिस ॿुधायो त जवाबदार हनीफ़ बंगलाणी खे गिरफ़्तार करे लाकअप कयो वियो आहे। दोदापुर में असिस्टेंट कमिश्नर गढ़ी खैरो पारां पेट्रोल पंप स्टेशन ते छापा हया विया। मुख़्तियार ॾाहाणी जी रिपोर्ट मूजिबि असिस्टेंट कमिश्नर पारां पंप मालिकनि खे हिदायत कई वई त पेट्रोल मुक़रर अघ ते विकिरो कनि। ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। दौलतपुर सफ़नि में उस्तादनि शागिर्दनि ऐं शहरनि पारां डिग्री बॉयज़ ऐं गर्ल्स कॉलेज में मेल ऐं फीमेल उस्तादनि जी खोट ख़िलाफ़ रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गुलाम रसूल रिंद जी रिपोर्ट मूजिबि मुज़ाहिरनि जो चवणु हो त उस्तादनि जी खोट सबबि शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बिना क्लास वठण जे हलिया वञनि था। मिठियाणी में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में शहरनि पारां रैली कढी वई। निज़ामुद्दीन मशहूरी जी रिपोर्ट मूजिबि अॻवाननि जो चवणु हो त जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾियारो ईद जो ॾियारो आहे, जंहिंखे भरपूर ख़ुशीअ सां मल्हाए रहिया आहियूं। मीरपुर साकरे में आबादगार इत्तेहाद पारां सारियुनि जा सरकारी अघ न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जावेद पलीजो जी रिपोर्ट मूजिबि आबादगारनि जो चवणु हो त मिल मालिकनि सारियुनि जा अघ घटाए छॾिया आहिनि। मामले जो नोटिस वठी सरकारी अघ मुक़रर कया वञनि। टंडो अलहयार जी मदीना कॉलोनी में बिजली जे तार मां करंट लॻण सबबि नौजवान संतोष पुट केविल दास में घवाड़ फोत थी वियो। इम्तियाज़ कीरियो जी रिपोर्ट मूजिबि नौजवान खे इस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि पारां फोत थियण जी तस्दीक कई वई। नौजवान जो मढ़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। लालू रैंक शहर ऐं भर पासे में बदअमनी जो ज़ाब्तो न आयो। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल हुअण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतिजाज कयो वियो, जंहिं में सियासी समाजी धुरनि जे अॻवाननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। राणू ख़ान मुगेरी जी रिपोर्ट मूजिबि इलाक़े में चोरियूं ऐं फुरूं हुअण सबबि अमन अमान तबाह थी वियो आहे। तहरीक वठी अमन अमान जी सूरतहाल खे बहाल कयो वञे। दौलतपुर सफ़नि में हेस्को अमले पारां बिजली चोरी कंदड़नि ऐं बकायाऊं न ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वयूं। गुलाम रसूल रिंद जी रिपोर्ट मूजिबि एसडीओ हेस्को मेन बाज़ार जे दुकाननि ते छापा हणी खेनि सख़्तीअ सां कुंडा लाहे ऐं बका जा दाज अदा करण जो हुकुम ॾिनो वियो।
खानपुर मेहर जे ॻोठ आचार में क़ाइम स्कूल में उस्ताद मुक़रर नियतनि ख़िलाफ़ शागिर्दनि वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मूजिबि मुज़ाहिरीन जो चवणु हो त स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण सबबि ॿारनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। आला इख़्तियारनि पारां हंगामी बुनियादनि ते स्कूल में उस्ताद मुक़रर करे ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे। नींदे शहर भरिसां ॻोठ नाथू मल्लाह में नौजवान रजब अली मल्लाह पारां मुबैना तौर ज़हरीली दवा पी आपघात की कोशिश कई वई। खेसि फौरी तौर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मोहम्मद खान बुरगड़ी जी रिपोर्ट मूजिबि नौजवान घरू अणबणत सबबि अहिड़ो क़दम खंयो। खेसि अस्पताल में तिबी इमदाद ॾिनी पई वञे। कराची जे मच्छर कॉलोनी वारे इलाक़े में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में तक़रीब मुनक़िद कई वई। रिपोर्ट मूजिबि तक़रीब में नातख़्वाननि नातू पढ़ी महफ़िल में वेठल माण्हुनि खे झूमाए छॾियो। तक़रीब में शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। ही हुयूं हिन वक़्त जूं सुपर 30 न्यूज़। फ़ौज़िया एजाज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।